बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाल अहबिता मिन्हा जमीअन बअज़ुकुम लिबअज़िन अदुव्व फ़इम्मा यअतियन्नकुम فمن اتبع هداي فلا يضل ولا يشقى. ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا ونحشره يوم القيامة أعمى قال رب لم حشرتني أعمى قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا قال كذلك أتتك آياتنا فنسيتها وكذلك اليوم تنسى وكذلك نجزي من أسرف ولم يؤمن بآيات ربه ولعذاب الآخرة أشد وأبقى. وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم أنا آخر الأنبياء وأنتم آخر الأمم إلا الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. निंड त कोन थी अचे देर थी वई आहे इलाही मां बि सफ़र कयो आहे वॾो तव्हां बि सफ़र कयो आहे वॾो यको मगरिब खां शुरू थिया आहियो तहज्जुद जे टाइम में बाक़ी 4 मिनट पोइ तहज्जुद शुरू ऐं मुंहिंजे भाग में तहज्जुद जो टाइम अची वियो आहे ऐं हदीस में आहे मन ज़कर अल्लाहु फी सवादिल लैल जिको रात जे ऊंधाई तहज्जुद जे टाइम ते अल्लाह जो जिक्र कंदो
नव्वर अल्लाहु क़ब्रहु, रब उन जी दिल भी रोशन करे छॾींदो, उन जी क़ब्र भी रोशन करे छॾींदो। बुलंद आवाज़ सां थकजी तो कोन पिया आहियो न, भला उहे हथ मथे खणनि जेके थकजी पिया आहिनि, कोन थकिया आहियो। भला जेके न थकिया आहिनि मोहब्बत ऐं प्यार सां वेठा हूंदा, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह, बुलंद बुलंद आवाज़ सां पाण थोड़ी शाने मुस्तफा, नारे तकबीर, जमियत उलमा इस्लाम। हाणे हिकिड़ो मुज़ाहिरो कयो मोहब्बत जो, टिड़ियल पखड़ियल सभु वेझा अची वञे। जज़ाकल्लाह। जेके बि दोस्त वेठा आहियो मोहब्बत में क़ुरान जे वेझो अचो, ही ॾिसो क़ुरान बस हाणे वेझा अची वञे। जज़ाकल्लाह। ओ जीत बि त विया हलिया, ओहे वञी सुम्हिया। जीतन जो टाइम हूंदो आहे 10 साढ़े 10 आख़िर 11 ताईं। हर शइ जो टाइम आहे, मौसमनि जो, फसलनि जो। नांग बलाऊं ऐं विछूं ज़मीन मां निकिरंदियूं आहिनि 15 अगस्त 15 जुलाई खां 15 अगस्त ताईं। इहो महीनो हुननि जे ज़मीन मां ॿाहिरि निकिरण जो टाइम हूंदो आहे। हर शइ जो टाइम आहे, पर अल्लाह जे क़ुरान जे आशिकनि जो बि हिकिड़ो टाइम आहे, जेको वेही सॼी दुनिया सुम्ही पई आहे, वेही पिया क़ुरान ॿुधो न। ख़ुदा जो कसम तव्हांजे दिल में ईमान आहे ऐं क़ुरान सां मोहब्बत आहे, तॾहिं वेठा आहियो। हाणे हिकु दफ़ो बुलंद आवाज़ सां नबी पाक जी ख़िदमत में ॾाढियां दुरूद शरीफ़ पढ़ो, बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबील मिया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तकज़ीलना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीअ सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदक आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात जमीअल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नक अला कुल्लि शैइन कदीर। जुबान गूंगी हो गई आज कुछ कहते कहते, हिचकिचा गया मैं खुद को मुसलमान कहते कहते। ये बात नहीं कि मुझे यकीन नहीं इस पर, बस डर गया मैं खुद को साहिब ईमान कहते कहते। तौफीक न हुई एक वक्त भी नमाज पढ़ने की, और मुअज्जिन चुप हुआ अजान कहते कहते। किसी काफिर ने जो पूछा क्या है ये महीना, शर्म से पानी गिरा रमजान कहते कहते। मेरी अलमारी में मट्टी से भरा पूछा जो किताब का ज़मीन पर गिर गया मैं कुरान कहते कहते। जिस दौर पे नाज़ा थी दुनिया, अब हम वो जमाना भूल गए, औरों को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। मुँह देख लिया आईने में, पर दाग न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में, मरने को मुसलमान भूल गए। आजान तो अब भी होती है मस्जिद की फिजा में, ऐ अनवर जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे वो ज़र्ब लगाना भूल गए। मुझे लगे तो तव्हां वारा शेल ख़त्म थी विया,
तांजी सुभान अल्लाह बुधाए थी तो सोलर वारी या बैटरी डिम्मा नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने कुरान, शाने सहाबा। मोहतरम सामईन किराम, बिरादरान इस्लाम, मुसलमान भाइरों, बुजुर्गों ऐं दोस्तों, 28 सितंबर शुरू है 1445 हिजरी 2025 अंग्रेजी 12 जो टेम आहे 28 सितंबर 2025 रबियुस्सानी 1447 हिजरी बुधकन जे हिन ॻोठ में विलेज बुधक में रात जे पहर में इबादत जी नियत सां सालिहीन जी मजलिस में उलमाए किराम जी ज़ुबानी कुरान और अहादीस जी बयानी समाअत करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। साईं हाफिज गुलाम अब्बास साहिब सहतो जिन जे तवस्सुस सां प्रोफेसर मुईन साहिब जिन जे ऐं पूरी प्यारी जमायत जे सॾ ते लब्बैक चई दूर दराज जो सफ़र मटियारी ज़िले खां हाज़िरी जी सआदत नसीब थी आहे। दुआए शल्लाह साईं तमाई असांजी हिन हाज़िरी के जागण के बुधण के बुधाइण के समझण के समझाइण के शल रब पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। काबिल सद एहतराम मुसलमान भाइरों, इन करे मुख्तसिर बयान करे जल्दी तामात कढंदुसि। मुसलमानों, दुनिया जे जग जहान में जेको कुछ नजर पियो अचे यो सब कुछ अल्लाह जी कारीगरी ऐं कुदरत जो इजहार ऐं अल्लाह जी कुदरत लाजवाल इन्हीं जे करे हर शे ते फना जो ठप्पो लगल। सिज उभरियो शाम जो लही वियो ज़वाल, चंड पेरी तारीख सनड़ो गोले हथ कयो से चोॾीअ ते जवान थियो पछाड़ी में ज़वाल 29 ते गुम। नंढड़ो ॿार नंढड़ो ॼाओ मुबारकूं थी वयूं, मिटन माइटन मुबारकूं ॾिनियूं, घर ज़ाइफुनि सां भरजी वियो। मिट माइट अजीज करीब सब दावतूं मुबारकूं। नेठ हिकिड़े ॾींहुं जवान थी वियो, वरी शादीअ जा कार्ड ऐं भत शादीअ जूं वियांव। पछाड़ी में हिकिड़े ॾींहुं जनाज़ो पढ़ियो वियो ज़वाल। अची वई अंबनि जी मौसम, छुरी तिखी वठी आयासीं त अंब रोज़ानो 5 खाईंदुसि कोई। ठका थी वियो अंबनि जी मौसम वई, पंजाब वारा बि कड़ा थी विया ज़वाल। साईं मौल साहब असां वियासीं रते देरे इन खां हिन पासे रोड़ीअ जे पासे। साईं दुआ त घुरो, तव्हांजी दुआ कबूल कंदो रब। दुआ घुरो त खजूर जी मौसम भी अचे, हींअर मींहं खां बचाव थे। दुआ घुरी से बाग खजूर सां भरजी विया, ठका थी वियो। अज बाग खाली ज़वाल। चंड ते ज़वाल, सिज ते ज़वाल, सितारन ते ज़वाल, मौसम ते ज़वाल, माण्हुनि ते, जानवरनि ते, मौसमुनि ते, पखियुनि ते, परिंदनि ते, हर शे ते ज़वाल। आए रब्बे कायनात, हर शे ते ज़वाल आ, पर एड़ी का हस्ती आहे जेका ज़वाल का पाक होजे। अल्लाह फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम। हर शे फानिया फना जो ठप्पो लगला, बाकी हिकड़ी अल्लाह जी ज़ात आ जेका फना का पाका, मौत का पाका, ज़वाल का पाका, खत्म थियण का पाका। सुबहान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पाकाई वाकान हमद सना
तारीफ़ उन ज़ात अक़दस जी जंहिं चंड चमकायो सिज खे उभारियो सावक ज़मीनुनि में पखेड़े मेवन में मिठाण विधी गुलन में खुशबू भरी रंगई ज़ायका भरिया चेहरनि में हुस्नो जमाल भरियो पानी में शराबी भरी समुंडनि खे पंहिंजे मोतनि ज़ेफ़रान सां भरियो रूए ज़मीन के चमकाए पूरी कायनात में पंहिंजी खुदाई ॾेखारी। ऐं रब्बे कायनात अॼु बुदकनि जे ॻोठ में असांजो ॿियो सवाल आहे बेशक तुंहिंजी ज़ात त बाक़ी आहे अल मलिकुल कुद्दूस सलामुल मुमिनुल मुहैमिन अल अज़ीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुभान अल्लाह अम्मा युशरिकून। लेकिन ऐ कादरे मुतलक खुदा असांजो सवाल ही आहे त मखलूक में भी एड़ी का हस्ती आहे जेका ज़वाल का पाक हुजे। तने अल्लाह फरमायो हा मुंहिंजी कुदरत जी कारीगरी जो रंग हिक हस्ती आहे जंहिंजो नालो मोहम्मद अरबी आहे। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वल सौफ युतीक रब्बुक फतरज़ा। उन मोहम्मद अरबी के मां अल्लाह ज़वाल का इए पाक कयो जो हर कदम उन जो आला आलम अरवा में त आला पर मां जे पेट जे जहान में वधीक आला मां जे पेट में त आला पर उनजी विलादत वधीक आला उनजी विलादत त आला पर उनजी बचपन वधीक आला उनजी बचपन त आला पर छोकराब जो ज़मानो वधीक आला छोकराब जो ज़मानो त आला पर जवानी उनजी वधीक आला जवानी उनजी आला 40 सालन जो पीरियड त आला पर 40 सालन का पो वारी नबूवत आला मक्की जिंदगी त आला पर मदीनो वधीक आला मदनी जिंदगी मां रेल पिया कन पंहिंजे रोजे में सुम्या। अरे नबी जो दुनिया में हुजण त आला नबी दुनिया में भी जियरो पंहिंजी कब्र में भी जियरो पर हयात इहा आहे शहीद अब दुनिया में जियरा शहीद पंहिंजी कब्र में वियो चयो वियो ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवाता बल आया शहीदन के मुअल न चइजो पंहिंजी कब्र में जिंदा शहीद पंहिंजी कब्र में जिंदा नबी मोहम्मद पंहिंजी कब्र में जिंदा शहीद त उम्मती बूंदो आहे मोहम्मद त नबीयन जो सरदार आहे जी शहीद जी जियरो हुजन शहीद जी हयाती जिंदगी पंहिंजी कब्र में आला पर उम्मती जे हैसियत सां महबूब मोहम्मद जी पंहिंजे कब्र में हयाती वधीक आला माना दुनिया जी हयाती का रोजे वारी हयाती वधीक आला कयामत जेडी मकाम महमूद थींदा त वधीक आला महबूब तने आला जो नारो हणंदो जने महबूब पंहिंजो कदम बिलाल समेत जन्नत में लगाईंदो। ज़वाल किथे आहे ज़वाल त आई कोन आलम अरवा में आला पो यको क़यामत का जन्नत ताईं आलाई आला आलाई आला आलाई आला ता में उम्मीद रखा सुभान अल्लाह चवंदो या न ज़ोरिए या दिल सां भला ज़ोरिए वारा माचकन दिल सां ॾाढे चो सुभान अल्लाह दिल सां जेके चवंदा बुलंद आवाज़ सां तवज्जो आलम अरवा में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह शान में बयान में निरालो जाहिर कंदे नबीयन का अल्लाह वायदो वठन फरमायो जागो था न वो बस बैठा है सिपारो नंबर 3 सूरत जो नालो आल इमरान आयत नंबर 81 कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकल नबिय्यीन लमा आतयतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन बिही व लतनसुरुन्नाह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू
अक़ररना क़ाल फ़शहदू व अना माअकुम मिनश शाहिदीन। राजा जो सुभान अल्लाह। आलम अरवाह जो जान हो अल्लाह पंहिंजे नबी हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ नबीअ सगोरन खे गॾु फरमायो ऐं नबीअ ऐं रसूलनि जा रूह रसूल सभई आलम अरवाह में सभिनी जा रूह मौजूद हुआ। अञा हज़रत आदम जो पोतो बि दुनिया में न ठहियो, कंहिं इंसान जो जिस्म पैदा न थियो। आलम अरवाह में अल्लाह मीसाक वरतो, पंहिंजे नबीअनि खां वाइदो वरतो। मीसाकुल नबी लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन बिही व लतनसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना माअकुम मिनश शाहिदीन। ऐं नबीअनि जा रूह तव्हां मूंसां वाइदो कयो। या अल्लाह तोसां कहिड़ो वाइदो कयो? अल्लाह फरमाए नबी और वाइदो ई कयो तव्हांखे किताब मिलंदो ऐं रसूल तव्हांखे किताब मिलंदो, तव्हांखे हुकुम शरीयत जा मिलंदा, तव्हांखे नबूवत मिलंदी, माण्हू तव्हां ते ईमान आणींदा, तव्हां मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी ते ईमान आणींदो, माण्हू तव्हांजी तस्दीक कंदा, तव्हां मुहम्मद अरबी जी तस्दीक कजो। तव्हांजी माण्हू मदद कंदा, तव्हां मुहम्मद अरबी जी मदद कजो। माण्हू तव्हांखे पंहिंजो अॻवान बनाईंदा, तव्हां मुहम्मद अरबी खे पंहिंजो अॻवान समझजो। माना आलम अरवाह में जिते रूह हुआ ऐं रूह जी साइज़ केतरी हुई? मौलाना मखदूम हाशिम ठटवी लिखियो त माकोड़ीअ जो जेको पेर आ एतिरो रूह जी साइज़ हुई हर कंहिं। हींअर बि तव्हां ॾिसी सघो था रूह जो मिसाल आहे बिजली। बिजलीअ जी तार मां हिकिड़ी चिणग थी निकिरे, इन चिणग जेतिरी इंसान जे रूह जी साइज़ हुई, जंहिं चिणग मां अल्लाह से असांजे जिस्म खे जिस्म में रूह ॿारे जिंदगानी ॾेई क़िस्मत लिखी नसीब लिखी सॼो जहान भरे 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 चमकाए ॾेई छॾियो। फरमाई फबि अय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। आहे का गुंजाइश मुंहिंजे नेमतुनि जे इनकार जी? वरफ़ाना लक ज़िक्र, सोना तुंहिंजो ज़िक्र पंहिंजे ज़िक्र सां मिलाए बुलंद करे छॾियो। जिते मुंहिंजो ज़िक्र हूंदो उते तुंहिंजो ज़िक्र हूंदो। फिजी मुल्क में फजर जो टाइम थो थिए, अज़ानूं शुरू थियूं थियनि अधु कलाक मुल्क में अज़ानूं हलियूं, अञा ख़त्म ई नथियूं थियनि त बर्मा में ऐं ऑस्ट्रेलिया में फजर जी अज़ान जो टाइम शुरू थो थिए। हुतां ख़त्म थियो, होॾां शुरू थियो, वरी हुते अज़ानूं अचण शुरू थियूं। बर्मा में ख़त्म मस थियण वारो हो त वरी बांग्लादेश में अज़ानूं शुरू थियूं। बांग्लादेश मां अञा किनारे मां मस अज़ानूं अध में हुयूं। इंडिया में फजर जो टाइम शुरू थी वियो। इंडिया में 48 मिनट मुल्क में अज़ानूं हलंदियूं आहिनि त पाकिस्तान जे इस्लामाबाद जे इलाइक़े खां अज़ानूं शुरू थी वयूं। असांजे मुल्क पाकिस्तान में इस्लामाबाद जे टाइम ऐं कराची जे टाइम में 32 मिनटनि जो फ़र्क़ु आहे। इस्लामाबाद खां लहर अज़ान जी शुरू थी, लाहौर खां ईअं थींदी थींदी आफ़ज़ाबाद मां मुल्तान मां थींदी सकर खां ईअं कराची ताईं 32 मिनट लॻा अज़ानूं मुसलसल हलियूं। तेसि ताईं वरी दुबई में ऐं ईरान में अज़ान जो टाइम शुरू थी वियो। दुबई ऐं ईरान में अधु कलाक मस अज़ानूं हलियूं पे। अफ़गानिस्तान वरी इन जे इलाइक़े मां वरी अॻु
अगते इराक में अजानू शुरू थी वयूं। इन इराक जी हद खत्म पई थे त वरी मक्के मदीने सऊदीअ में 2 कलाक वॾो सऊदी हिजाज पर पूरे सऊदी में 2 कलाक अजानू हलन थियूं। जंहिंमहिल बैतुल्लाह में फजर जी अजान शुरू थी थे त फिजी मुल्क मां वरी ज़ुहर जी अजान शुरू थी वई। अजान में छा चवंदा आहिनि? अशहदु अल्ला इलाहा, जागो था न जागण वारा, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। तवज्जो कजो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। अल्लाह जो नालो ऐं मुहम्मद अरबी जी रिसालत जो नालो अजान में बुलंद थींदो रहियो। इतां जो लहर फजर खां लिया ज़ुहर ताईं कबे तक पहुचाई ऐं कबे खां अॻिते बि एतिरी ई दुनिया बाक़ी आहे। क़ुरान फरमाए थो मक्को पूरी रूए ज़मीन जो विच आहे। लल्लजे बिबक्कत मुबारका व हुदल लिल आलमीन। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने कुरान, शाने मुस्तफा, शाने सहाबा। कहीं चयो पूरी रूए जमीन में अगर रिसीवर हुजे अजान ॿुधण जो, जेॾी महिल बि रिसीवर जो बटन दबाइजे दुनिया जी कंहिं बि कुंड कुड़छ मां अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जी सज़ा जरूर बुलंद थींदड़ हुजे। इहे सदाऊं 24 कलाक दुनिया में हूंदियूं आहिनि। माना दुनिया जे कंहिं कुंड कुड़छ मां असां अहिड़ो अल्लाह जो नालो, तकबीर जो नारो, अल्लाह जो नालो, अल्लाह अकबर जो नालो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जो नालो, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो नालो दुनिया जी दुनिया जो को बि टेम अहिड़ो कोन्हे जिते उहो अज़ान किथां न किथां बुलंद न थींदी हुजे। वरफ़अना लक ज़िक्रक, सोना नबी तुंहिंजे ज़िक्र खे मां अल्लाह बुलंद करे छॾियो आहे। वो आए जिनकी आमद के लिए बेचैन फितरत थी, वो आए जिनकी आमद के लिए बेचैन फितरत थी, वो आए जिनके आने की जमाने को जरूरत थी, वो आए गिरिए याकूब में जिनका फसाना था, वो आए नगमे दाऊद में जिनका तराना था, वो आए जिनके कदमों के लिए काबा तरसता था, वो आए जिनके कदमों के लिए काबा तरसता था, वो आए जिनके दम से अर्श आज़म पे उजाला था। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा। अज माशाल्लाह गदा हुसैन साहब अहिड़ा लाउड हलाया जो मां चाहतो फजर ताईं वाइज़ कयां। वरी तहां जो हाल तो ॾिसां त हींअर ई क़दम कयो, थकिजी पिया आहियो, सॼो ॾींहुं कमकार था करियो। शाबाश आहे तव्हांखे, सलाम, तव्हांजी बि कुर्बानी आहे। अल्लाह या कुर्बानी कबूल करे। मुसलमानो तव्हांखे त बुज़ुर्गनि यको मगरिब खां वठी वाइज़ ॿुधायां, पर तवजो कजो। नबी साईं जी विलादत थी ऐं विलादत जी बरकत अम्मा जी ज़ुबान मां ॿुधी आहे। जो अम्मा चवंदी आहे मुंहिंजे पेट में आया त ख़बर ई कान पई पए त मुंहिंजे पेट में ॿार आहे। छो त तकलीफ़ का बि कोन हुई, उबड़ाक कोन हा, उल्टियूं कोन हुयूं, ख़बर न पई पए। पर ख़बर ईअं पवंदी हुई निशाननि मां।
अगर मां खाई पी उगराई पे दियां त वात मां मुश्क ऐं अंबर जी खुशबू पई अचे। अगर मां गली मां गुजरा पई त वणन जो टारियूं झुकी सलाम कंदियूं हुयूं। अगर मां पथरेली सरजमीन ते कदम पई रखा त मेण वांगुर नरम थी पिया पवन। अगर खूह ता पानी पई बहण वञा इस्तिकबाल में पानी मथे चढ़ी ईंदो हो, आराम सां लाए वठंदी हुयमि। रात जो सुम्हंदी हुयमि, इब्राहिम अलैहिस्सलाम जी ख्वाब में ज़ियारत थींदी हुई। चवंदो बुशरा लक या आमिना, आमना मुबारक हुजई, अव्वलीन जो सरदार, आखिरीन जो सरदार, लौलाक जो सरदार, अबकीनो मकान, जमीन जमान, अर्शो फर्श जो सरदार, मक्के मदीने जो सरदार, नबी रसूलन जो सरदार, मोहम्मद अरबी खुदा जी वडी अमानत आमना तुझे पेट में पहुंची चुकी है। आमना जी माना अमानत वारी। ऐं बीबी सुवेबा जो बयान, बीबी सुवेबा फरमाए थी मुझे दिल में रोजानो ख्याल होंदो हो त माई आमना जो बार जणी दी वो मुंहिंजो होंदो, मां उन जी खिदमत कंदम। पर जने मोहम्मद जाओ कमरो सजो खुशबू सां भरजी वियो, मुझे दिल चयो त नंढड़ो बार तकर में खणा खयम। मां जो उघण जी जरूरत हुजे तो उघांस, वेंजारण जी जरूरत हुजे तो वेंजारिया। पर जी नबी ते नजर कई वई, मोहम्मद जे चेहरे ऐं जिस्म ते नजर कई वई, दुन मां नाड़ो कटियलो, अखिन में सुरमो पातलो, मथे में तेल मखियलो, वारन में कंगो लगलो। इए पियो मालूम थे जे पैदा करण वारे खुदा मोकलियो आ, पान वेंजारे श्रृंगारे मोहम्मद के मोकले छडियो आ। अजा जो सुभान अल्लाह। मोहम्मद पुटा अम्मा आमना अम्मा नबी साजन खुतबो दींदे मिंबर ते, मदीने में मिंबर दींदे फरमायो, मिंबर ते खुतबो दींदे फरमायो काश अज अम्मा आमना हुजे हा, काश अज अम्मा आमना हुजे हा। छो जो साईं जन 55 में 6 सालन जी उम्र में अचन पिया, अम्मा वठण आई, 4 साल सिक्या, मां के याद करे बिलाखिर तो वरी वायरस पियो हले, हजरत अब्दुल मुतल्लिब मोकले छडियो। वरी साईं जन 2 सालन का पो आया, अम्मा जी रस्ते में तबियत खराब थी वई। अम्मा के छा थी वियो, अम्मा किरी। साईं जन नंढड़ा बार 6 सालन जा अम्मा जे मथा किरे। अम्मा उथी, अम्मा उथी। उम्मे ऐमन थी फरमाए मां डिठी, मां जने नजर कई, मां बीबी आमना डिठी, उनजे छाती ते हथ रखियम त दिल बीह चुकी हुई। मां मोहम्मद के बाह मां वठी पांजी छाती सां मिलाए चयो, ऐ मोहम्मद हाणे मां तुंहिंजी मां आहियां, हल हलऊं। चई अम्मा के किॾां छॾे हलऊं? पोते जे माण्हुनि खे गॾु करे दफन उन जाइ ते अम्मा आमना रस्ते में ही दफन कई वई। साईं जन आया, रोईंदा आया, ॾाढे भाकुर पाए चयो, ऐ मोहम्मद तुंहिंजी मां बि मां आहियां, पीउ बि मां आहियां, अज खां पोइ मूंसां गॾु सुम्हजा, मूंसां गॾु हलजा। 8 सालन जा थिया, अब्दुल मुतल्लिब फोत थी वियो। साईं जन आसमान ते निगाह करे चवण लगा, या अल्लाह, अम्मा काने, अबो कोने, ॾाॾा काने, ॾाॾी काने, चाहे अल्लाह फरमायो, ऐ मोहम्मद ही तुंहिंजी तरबियत आ त वॾो थी त मता अबू अबू करे, मता बाबा या अम्मा करे। जने तुंहिंजी जुबान खुली त अल्लाह अल्लाह करे। तुंहिंजी जुबान मां अज तू यतीमा पर दुर्रे यतीमा, अज तू गरीबा पर तुझे इशारे ते चंड टुकड़ा थींदो। अज तू यतीमा गरीबा पर वो जमानो ईंदो जो तुझे इशारे ते सोना जबल भी सोना थींदा। ऐं पूरी दुनिया जो तू लावारिस नजर तो अचे, पर वो जमानो ईंदो जो दुनिया छाती ते हथ रखी चवंदी असां लावारिस ना आहियूं, क़यामत जे ॾींहुं मोहम्मद शफाअत कंदो। पर मां बि ॻाल्हि करण थो चाहियां, और बुधक जे इन इलाके जा गयूर मुसलमान हो, जरा तवज्जो कयो। नबी मोहम्मद पंहिंजी अम्मा खे जॾहिं यादि कंदो हो, ज़ारो कतार नबी पाक रोईंदे ईअं फरमाईंदा, काश अम्मा अॼु ज़िंदा हुजे आ, मां नफिल नमाज में हुजा, अम्मा अगर मूंखे सॾु करे आ, टोड़ंदो अम्मा जे कदमनि में पहुचा, नफिल के अध में छड़े वञा। छो जो नबी मोहम्मद अरबी जे दिल में अम्मा जो एहतराम हो। खुद कुरान मजीद अम्मा अब्बू जे बारे में, बाबे अम्मे अम्मा जे बारे में पारत कुरान कईया। कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम,
इब्राहीम वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। अल्लाह पारत कईया फैसलो कयो इल्ला इया कंहिंजी भी इबादत न कजो हुन अल्लाह का सवा बिल वालिदैन ihsana पीउ मां सां सुहिणो सलूक कंदा कयो। पारत तो करे फैसलो तो करे। अमरा हितां वियो बुध कमा कंडियारे शहर में साईं गुलाम बास ले फोन कई साईं ऑफिसर अंदर अचण ही नथो ॾे तुंहिंजो दोस्त आ ॿुधो तम चवेस भला उते लाइन लगी पई आहे नथा अचण ॾियनि। साईं गुलाम बास जो इहो त मुंहिंजो दोस्त आ फौरन फोन कई अस्सलाम वालेकुम अच्छी टोपी ॾियारी वारी पातल अथसि कारी ॾाढ़ी अथसि अच्छा कपिड़ा अथसि इहो आयो आहे मुंहिंजो ॿाहिरि हमरा बीठो आहे जी पारत अथई ओॾी महिल उथियो ऑफिसर आए जेको मौलवी साहब हेॾे आहे हेॾे मौलवी साहब खे तकड़ में घुराई एसी पई हले अंदर थदगान में विहारे मौलवी साहब चांहि पीअंदे या बोतल मौलवी साहब ॾिठो त ठठ थी आहे ॿाहिरि बणा धिका पिया लॻनि उस में वारो कोन पियो मिले अंदर वञण कोन पिया ॾियनि। हाणे जॾहिं साईं गुलाम बास फोन कई आहे ॾिस कीअं मूंखे एसी में विहारे पुछा पिया कनि चांहि या बोतल मानी पिया खाईंदे छा। जॾहिं हेॾे फोन कई साईं गुलाम अब्बास पारत कई त मौलवी साहब खे इज्जत मिली। यादि रखो इन मौलवी साहब लाइ गुलाम अब्बास पारत कई आहे पर तुंहिंजे घर में जेको अब्बू ऐं अम्मा आहे न उन्हनि जी पारत अल्लाह पाण क़ुरान मजीद में कई आहे। तुंहिंजे अब्बे पोड़े तुंहिंजी अम्मा जे लाइ अल्लाह तो पारत करे त मां तो पारत कयां इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा इन्हनि ॿिन्ही मां को बि हिकिड़ो पोड़प के पहुची वञे फला तकुल लहुमा उफ उन्हनि खे उफ न चइजां वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीम झिणकजां न कौलन करीमा अहिड़ा मिठा थधा सुठा लफ़्ज़ ॻाल्हाइजां जो जंहिंमें तूं ॻाल्हाई न त हुननि जो थक ई लही वञे। कावड़ में हुजनि त अहिड़ा कोले करीम ॻाल्हाइजां जो हुननि जी कावड़ ख़तम थी वञे। ऐं थींदो आहे पंहिंजे मफ़ाद लाइ माण्हू कंदो आहे मुंहिंजो कमु फाथल आहे उहो कावड़ थो करे हिकिड़ो हमरा कावड़ थो करे मुंहिंजो कमु फाथल आहे अगरि इहो कंदो त कमु थी वेंदो मुंहिंजो त मां पंहिंजे मफ़ाद लाइ हेठां ई वठंदुसि मां उनजी कावड़ खे थधो कंदुसि मां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदुसि खिले पंहिंजे मफ़ाद लाइ अहिड़ी ॻाल्हि करण जो अॻिलो थधो थी वञे इन में सवाब घटि आहे पर अल्लाह जे लाइ अल्लाह जे हुक्म जे लाइ पीउ मां सां थधो ऐं मिठो ॻाल्हाइण इन में फ़ाइदो ही आहे त पीउ मां त ख़ुशि थींदई पर तुंहिंजो रब बि तोखां ख़ुशि थी वेंदो क़ुरान ते बि अमल थी वेंदो इन्हनि जे खिलण सां जन्नत जा दरवाज़ा खुली पवंदई। बस हिकिड़ो वाक़ियो ॿुधो आहे तवजो कजो। नबी पाक हजरत मोहम्मद अरबी समझो सांजन फरमाया अॻे ज़माने में हिकिड़ो बुज़ुर्ग हो जंहिंजो नालो जरीद हो जरीद वक्त जो वली कामिल हो हर वक्त इबादत में मसरूफ होंदो हर वक्त अल्लाह के याद पियो कंदो उन ज़माने में आसमानी किताब ते भरपूर अमल कंदो हर वक्त सजदन में नफली नमाजन में खुदा के पियो पुकारींदो हिकड़ी कमरे में हो नफिल नमाज में हो दरवाजे ते अम्मा पी करे चयो जरीद सॾ कयई वरी ॿियो दफ़ो सॾ कयई जरीद जवाब न ॾिनो नफिल नमाज में मसरूफ़ हो जॾहिं टियों दफ़ो अम्मा सॾ कयो पो वही भी नफिल में हो पो भी नफिल नमाज में हो
जवाब न ॾेई सघियो। टे दफ़ा जॾहिं अम्मा जे जवाब न ॾिनई, सॾण ते जवाब न ॾिनई, वरंदी न ॾिनई, अम्मा कावड़ में अची वई। कावड़ में बददुआ ॾींदे चवण लॻी, जरीद टे दफ़ा सॾ कयो, मां न आहे, अल्लाह तोखे कंहिं न कंहिं फितने में मुब्तला करे छॾींदो। ईअं बददुआ ॾेई ही जो वई हली। अल्लाह जी कुदरत, अम्मा जे वात मां निकतल लफ्ज़ अल्लाह कबूल करे छॾिया, फितने में मुब्तला थी वियो। अलॻि हो निमाज़ में हो, गलत भी कोन हो, कुसूर भी कोन हो, ॾोह कोन हो, पर अम्मा कावड़ में चस न आहे, अल्लाह कंदो कंहिं फितने में मुब्तला थी वेंदे। अम्मा चई छॾियो, बददुआ लॻी वई। मां पंहिंजे मायरनि खे, भेनरुनि खे, न्याणियुनि खे तो चवां, औलाद खे कॾहिं न पिटियो। ऐं हिक ॿिए खे पिटण वॾो गुनाह आहे, वॾो गुनाह आहे, वॾो अज़ाब आहे। औलाद खे पिटण इहो पाण खे पिटे ऐं बददुआ ॾियण इहो वॾो कबीरो गुनाह आहे। कबीरो जे ज़िना गुनाह आहे, कबीरो शिरक गुनाह आहे, कबीरो बददुआ ॾियण बि कबीरो गुनाह आहे। पिटीन जो न कयो, बस हिक ॿिए खे दुआऊं ॾींदियूं कयो, औलाद खे दुआऊं ॾींदियूं कयो। अम्मा मन अहिड़ो टेम हुजे, कबूलियत जी घड़ी हुजे, तुंहिंजी दुआ लॻी वञे, ज़िंदगी अॻिले जी ठही वञे। पिटियो न, अम्मा पिटे छॾियो, जरीद खे पिट। हालांकि वक्त जो वली हो, पर जीअरो जाॻंदो जन्नती वली। पिट लॻी वई। हाणे कीअं थियो, पिट कीअं लॻी, तवजो कजो। पाड़े में ज़िनाकार औरत सां हिकिड़े धनार बकरनि जे धनार ज़िना कई। उन मां ॿार थी वियो, पेट थी वियो, हमल थी वियो। हिकु ॾींहुं उन जो ॿार ॼाओ, क़ौम वारा काविड़जी पिया, इलाइक़े वारा, क़ौम वारा, मिट माइट हथियार खणी, लठियूं खणी आया। ऐं ज़ालिम ज़िना किथां थी कंहिं कई आहे। औरत भव में, डप में अची चयो, दिल ई दिल में औरत सोचो, कंहिंजो नालो खणा, अहिड़ो को नालो खणा जो उनखे केरु कुझु न चई सघे। पोइ हिन जरीद जो नालो खयो त हिन बुज़ुर्ग ज़िना कई आहे। जॾहिं जरीद ने माण्हू आया, ॾाढो जरीद खे मारियऊं, ॾाढो अल्लाह जे वली खे एतिरो मारियऊं, कपड़ा फाटी विया, मथो फाटी पियो, रत वही आयो। बिलाखिर मार खाईंदो रहियो। जॾहिं मार ॾेई ॾेई हू थका, तॾहिं बुज़ुर्ग चयो, भला कहिड़े जुर्म में मूंखे था मारियो? चई फलाणी जाइ ते तो ज़िना कई आहे। चई हलो मूंसां गॾु उन जाइ ते हलो, ॿार ॼाओ आहे, ॿार ॾे वठी हलो। उन ॿार जे मथां जरीद बि आसमान वारे रब सां मुखातिब थियो, ऐं परवरदिगार या अल्लाह, तू त गैबन खे ॼाण वारो, तू त सीननि जे राज़नि खे ॼाण वारो आहे। ऐं किबरिया खुदा, तोखे मालूम आहे त ज़िंदगी पाक दामनी में गुज़ारी आहे। अॼु इल्ज़ाम लॻो आहे, सफ़ाई मुंहिंजी क़बूल कर, मुंहिंजी सफ़ाई पेश कर। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ घुरी, पोइ न उन ॿार ॾे निहारियो। ॿार खे चवण लॻो, अल्लाह जे हुकुम सां ॻाल्हाए, अल्लाह जे हुकुम सां ॻाल्हाए, तुंहिंजो पीउ केरु आहे? हिकु दफ़ो ॿुधायई, ॿियो दफ़ो चयई। जॾहिं जरीद टियों दफ़ो उनखे जो ॻाल्हाए, अल्लाह उन ॿार खे ॻाल्हाइण जी ज़ुबान अता फरमाई। उन नंढड़ो ॿार ॻाल्हाइण शुरू थी वियो, चवण लॻो, मुंहिंजो पीउ त हिकिड़ो बकरिन जो धणा। इहे लफ़्ज़ चई जरीद क़ौम ॾांहुं मुखातिब चवण लॻो, ॾिठव अल्लाह मुंहिंजी पाक दामनी जी सफ़ाई पेश कई आहे। ईअं फितने खां आज़ाद थी वियो, पर अम्मा जी बददुआ लॻी वई, फितने में मुब्तला थी वियो, पर अल्लाह उनखे आज़ाद कयो। इन्ही जे करे क़ुरान बार बार फरमायो, वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला
इय्याहु व बिल वालिदैन ihsana इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। सुभान अल्लाह। पी मां जी दिल करे न नुखायो। ये उहे हस्तियूं अथव हुजण जो एहसास न हूंदो आहे, वेंदियूं पर ॾाढो ॾुख थींदो आहे। कंहिंजी माउ फोत थी वई, भले साल ज़माना गुज़री विया हुजनि, पर लॻंदो ईअं ॼण कल्ह फोत थी। अल्लाह सभिनी जे पीउ मां खे सलामत रखे, औलाद के सलामत रखे, उम्मत के सलामत रखे। दुआ या घुरंदा कयो सब खां पहिरीं, या अल्लाह हिदायत अता कर, तकवा अता कर, सुन्नत जी पैरवी अता कर, गुनाहन खां बचा। कमाल ही आ इंसान गुनाह न करे, ही वॾो कमाल आ। कमाल ही आ इंसान जो मेराज ही आ जो इंसान जो जिस्म गुनाहन खां आजाद हुजे, ज़हन मिजाज का आजाद हो जाए। पाक दामनी अल्लाह के ॾाढी प्यारी है। चल अल्लाह से असां सभिनी के अमल ऐं इबादत जी तौफीक नसीब फरमाए। तव्हां वेठो जिन ही प्रोग्राम रखियो भाई मोइन अहमद अलाई हुसैन आए, मोइन किथे आहे? कहिड़ो हथ मथे माशाअल्लाह ॾेखारनि त सही न। मोइन अहमद हुसैन मोइन अहमद, अल्लाह उनजे सेहत में, इज्जत में, रोज़ीअ में, बच्चन में बेतहाशा बरकत नसीब फरमाए। जिन प्रोग्राम कयो, प्रोग्राम सजायूं, रब कबूल फरमाए। अल्लाह से शल असां सभिनी के कबूलियत जो शान नसीब करे। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।